मुफ्ती साहब मस्जिद शहीद करे उन जगह ते अवाम लाए पार्क ठाहिण जायज़ आहे। कुछ उसूली शयूं समझी छॾियो मस्जिद जे बारे में। मस्जिद अल्लाह जो घर आ। जेकॾहिं कंहिं शख्स जी ज़ाती मिल्कियत में ज़ाती ज़मीन में उन जी इजाज़त खां बग़ैर ठाथल आहे, कंहिं शख्स जी ज़मीन आ, ज़ोर ज़बरदस्ती डंडे ऐं ताक़त जे ज़ोर सां उन जी ज़मीन में तव्हां मस्जिद ठाराई त इहा मस्जिद ठाराइण हराम आहे, जाइज़ न आहे। ऐं इन मस्जिद में नमाज बि न थींदी, पराई ज़ाती मिल्कियत आहे, तव्हां कीअं ठाराई। ऐं इन खां अलावा जेकॾहिं तव्हां पंहिंजी ज़ाती मिल्कियत में मस्जिद ठारायो था, उहा मस्जिद क़यामत ताईं मस्जिद आहे। उनखे तव्हां का पार्क या का बिल्डिंग, को स्कूल, का हॉस्पिटल नथा ठाराए सघो। हमेशा जे लाइ उहा जगह मस्जिद जे लाइ वक़फ़ थी वई। टी सूरत जेकॾहिं उहा जगह गवर्नमेंट जी आहे ऐं गवर्नमेंट उते मस्जिद शहीद कराए अवाम जी सहूलत जे लाइ पार्क ठाराए थी। पार्क छा जे लाइ ठाराए थी? अवाम जी सहूलत जे लाइ। छा मस्जिद अवाम जी सहूलत न आहे? तव्हां ॾिसो अक्सर इलाक़नि में सरकारी स्कूल भी हूंदो, सरकारी हॉस्पिटल भी हूंदी, सरकारी पार्क भी हूंदो अवाम जे लाइ, इलाके वारनि जे लाइ। लेकिन कंहिं भी इलाके में को अहिड़ो प्लाट न हूंदो जेको गवर्नमेंट जी तरफ़ां मस्जिद जे लाइ वक़फ़ हुजे। त अवाम, जीअं अवाम खे अस्पताल जी ज़रूरत आहे, जीअं अवाम खे स्कूल जी ज़रूरत आहे, पार्क जी ज़रूरत आहे, ईअं ई अवाम खे मस्जिद जी बि ज़रूरत आहे। छा इहा हुकूमत जी ज़िम्मेदारी न आहे त हर इलाके में जीअं असां स्कूल ठाराइण लाज़मी सम्झूं था, ईअं अवाम जी सहूलत जे लाइ मस्जिद ठाराइण बि लाज़मी सम्झूं, ताकि अवाम खे आसानी थिए नमाज़ पढ़ण जे लाइ। त गवर्नमेंट जी जगह ते जेकॾहिं मस्जिद ठहियल आहे त उहा मस्जिद आहे। छो? जेकॾहिं तव्हां उते स्कूल ठाराइण हक़ सम्झो था, पार्क ठाराइण हक़ सम्झो था, त मस्जिद ठाराइण बि हक़ आहे। गवर्नमेंट जी ज़िम्मेदारी आहे ऐं उतों जी अवाम मस्जिद ठाराइण में राज़ी आहे, उन्हनि पाण ठाराई आहे पंहिंजी सहूलत जे लाइ। तव्हां बि उहा शहीद कराए पार्क ठारायो था उन्हनि जी सहूलत जे लाइ। जॾहिं उहे पाण राज़ी आहिनि त असांखे पार्क न खपे, मस्जिद खपे, पोइ तव्हां ख़ामख़ा मस्जिद खे शहीद कराए पार्क छो था ठारायो? इहो अल्लाह जे घर जी तौहीन आहे। त जिते मस्जिद ठही वई, चाहे तव्हांजी ज़ाती ज़मीन आहे या गवर्नमेंट जी ज़मीन आहे, उहा हमेशा जे लाइ मस्जिद आहे। उनखे शहीद करे का ॿी शइ ठाहिणु इहो जाइज़ न आहे। पराई ज़ाती कंहिं शख्स जी मिल्कियत आहे, कंहिं शख्स जी ज़मीन आहे, उन जी इजाज़त खां बग़ैर उते मस्जिद ठाराइण इहो सही आहे।